पाकिस्तान तहरीक इंसाफ सखर जे कारकुननि पीटीआई सिंध ऐं सखर जी क़यादत खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे आसिफ अली खोसो, अलाउद्दीन कुरैशी, नवीद खोसो, साबिर भट्टी, सैयद शबीर शाह ऐं ॿियनि जो चवणु हो त हलीम आदिल शेख, अलीपल ऐं ॿियनि पीपी जे उम्मीदवारनि साम्हूं कमज़ोर उम्मीदवार बीहारे पीटीआई जे उत्तर सिंध मां हथ सां तॾावेड़ कराई आहे। 2018 में एने 200 तां मुबीन जतोई के 70,000 वोट मिलिया हुआ ऐं 2024 में एने 200 ते बीहारियल उम्मीदवार गोहर खोसो सिर्फ़ 19,000 वोट खया। उहे बि तकदी अवाम गोहर खोसो के न पर इमरान खान जी मोहब्बत में ॾिना। सफिया बलोच ऐं उज़ैर अबड़ो बि 2018 जी भेट में तमामु घटि वोट खया। इन जो कारण चूंड मुहिम न हलाइण हो। पीटीआई उम्मीदवारनि सिर्फ़ शहर में रैलियूं कढियूं, सिर्फ़ शहर घुमंदा रहिया, ॻोठाणनि इलाइक़नि में जलसा न कया, न ई उते माण्हुनि खे वोट लाइ चयो। सिंध जी क़यादत पैसनि ते टिकेटूं विकिरो कयूं, जंहिं सबबि पार्टी खे उत्तर सिंध में वॾो धकु रसियो आहे। मरकज़ी क़यादत खे अपील आहे त सिंध जी क़यादत जी पार्टी टिकट ॾियण वारे अमल जी जांच कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची